अस्सलामुअलैकुम। सिंध में जन्म वठंदड़ ब मशहूर फ़नकार मोहम्मद उर्स चांडियो ऐं फ़ौज़िया सूमरो, जिन पंहिंजे सुरीले आवाज़ सां कई माण्हुनि खे पंहिंजो दीवानो बणाए छॾियो। उर्स चांडियो ऐं फ़ौज़िया सूमरो हींअर त पंहिंजे विच में मौजूदु नाहिनि, पर असांजी दिलनि में हमेशह ज़िंदा रहंदा। जॾहिं फ़ौज़िया सूमरो ऐं उर्स चांडियो खे शौक़ सां ॿुधंदड़ ड्राइवर राति जी तन्हाईअ में पंहिंजे ट्रैक्टरनि ते उर्स ऐं फ़ौज़िया प्ले कनि था, ऐं जॾहिं उहो सुरीलो आवाज़ असांजे कननि ताईं पहुचे थो त राहत मिलियो पवे। फ़ौज़िया सूमरो ऐं उर्स चांडियो मां तव्हां कंहिंखे ॿुधणु पसंदि कंदा आहियो? पंहिंजे पसंदीदा सिंगर जो नालो कमेंट में लिखो। ॾिसूं था कंहिंखे घणो चाहियो थो वञे। दोस्तो, अगरि तव्हां अञा ताईं मुंहिंजो यूट्यूब चैनल सब्सक्राइब न कयो आहे त जल्दी सां सब्सक्राइब कंदा ऐं ॾिसंदा रहंदा मुंहिंजा वीडियोज़।